PTI ते गैर कानूनी फॉरेन फंडिंग साबित थी वई। इमरान खान जो हल्फी बयान बि कूड़ो करार। अकाउंट्स लिकाए आइन जी भञगड़ी कई वई। इलेक्शन जी टिकनी बेंच PTI जे फॉरेन फंडिंग केस जो फैसलो ॿुधाए छॾियो। PTI 34 परॾेही कंपनियुनि ऐं 351 कारोबारी शख्सियतुनि खां फंड्स वरिता। अमेरिका, ऑस्ट्रेलिया ऐं UAE खां फंड्स हासिल कया विया। PTI अकाउंट्स बाबति ॿुधाइण में नाकाम रही। 13 अकाउंट्स लिकाइण जी कोशिश कई वई। इलेक्शन कमीशन चयो आहे त इमरान खान जो पार्टी अकाउंट ऐं जमा करायल फार्म 1 ग़लत बयानी ऐं कूड़ ते ॿधल आहे। PTI खे शोकाज़ नोटिस बि जारी। PTI इलेक्शन कमीशन जे फैसले खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। PTI अॻवान फवाद चौधरी, फारूक हबीब ऐं ॿियनि चयो आहे त का बि गैर कानूनी फंडिंग रेज़िंग न थी आहे। पार्टी समट पार पाकिस्तान खां चंदो वरितो हुयो। PTI जीअं ॿियनि पार्टियुनि जे फॉरेन फंडिंग केस जो फैसलो जारी कयो वञे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त फितना खान पाकिस्तान जो पहिरियों ऐं वाहिद शख़्स आहे जेको हिक ई केस में पकनि सबूतनि सां कूड़ो, करप्ट, मनी लॉन्डर ऐं परॾेही कुवतुनि जी एजेंडा ते कमु कंदड़ साबित थियो आहे। इमरान खान जो पंहिंजो ई ठहियल कूड़ ईमानदारी ऐं हुबुल वतनी जो बुत अॼु ऊंधे मुंहुं किरियो आहे। साबित थी वियो इमरान खान सादिक ऐं अमीन न आहे। इमरान खान परॾेह मां गैर कानूनी फंडिंग वठी सियासत कंदो रहियो। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया अता मरी ऐं फैसल करीम कुंडी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ॿियनि खे सादिक ऐं अमीन जा कूड़ा सर्टिफिकेट विराईंदड़ इमरान भारत जे 34 सनअतकारनि खां पैसा वरिता। में जेको आहे अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला जेको आहे घटाया आहिनि। कानून में पहिरियों भेरो जेको आहे इन सतह ते वरी सतह ते बि जेको आहे पार्टी जी बाबति जेको आहे फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। इमरान खान जी ऐं उन पार्टी PTI जो मुस्तक़बिल जेको आहे ऊंधा हुनमें फैसले खां पोइ जेको आहे हाणे इहो थी सघे थो त इमरान खान जेका पार्टी आहे उन ते पाबंदी बि लॻी सघे थी, उन जा आफ़ीसूं सील थी सघनि थियूं, ॿिया जेके मेंबर आहिनि उहे सभु न हली थी सघनि था। हाणे ॾिसणो इहो आहे त इलेक्शन कमीशन बाज़ाब्ता जेको आहे हुनजो रेफरेंस जेको आहे कॾहिं मोकिले थी ऐं इहो मामिलो जेको आहे कीअं हिनखे जेको आहे पंहिंजे मंतव खे अंजाम पहुचाइनि था। हक़ीक़त इहा आहे त हिन फैसले खां पोइ जेका इमरान खान जी इख़लाक़ी या जेका पार्टी जी जेका बीह कई आहे सॼी जेका आहे उहा ग़लति साबित थी चुकी आहे। इलेक्शन कमीशन जे तारीख़ी फैसले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ जो मुस्तक़बिल ऊंदाहो थी सघे थो। इमरान खान ऐं संदसि पार्टी ते पाबंदी लॻी सघे थी। आफ़ीसूं सील थी सघनि थियूं ऐं मेंबर बि नाअहल थी सघनि था। सीनियर सहाफ़ी ऐं धरती TV जे MD ज़हीर मीरानी जो तजज़ियो। सीनियर एंकर पर्सन फयाज़ नाइक जो चवणु आहे त परॾेही फंडिंग वठी अकाउंट्स लिकाया विया। नवाज़ शरीफ़ खे अकामो रखण ते नाअहल कयो वियो त पोइ PTI फॉरेन फंडिंग त तमामु वॾो मामिलो आहे। थी सघे थो इमरान खान सादिक ऐं अमीन ई न रहे। ये नवाज शरीफ ते पाबंदी पहला अहिड़ी पाबंदी असूली तौर ते इमरान खान ते लॻी सघे थी। काफ़ी मुतालबा हुआ इहो फैसलो अचणु घुरिजे। नवाज शरीफ खे जेका सज़ा मिली हुई बहसियत प्राइम मिनिस्टर जे उहा इहा मिली हुई त अकामो जेको हुनजो हुयो, जेको हुनजे पुट जी कंपनी में जेका हुनजी हिकिड़ी फर्ज़ी जेका पघार हुई जेका हुन करे वरिती न आहे, हुनजे अकाउंट में कान आई, डिक्लेयर न कई हुई। इमरान खान जे मथां जेको ही इलेक्शन कमीशन जो फैसलो आयो आहे त हुन एॾी वॾी फंडिंग ऐं एतिरा अकाउंट्स उहे लिकाया, मतिलबु आहे त सादिक ऐं अमीन न रहियो। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण इमरान खान खे फौरी तौर नाअहल करार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। शर्जील मेमण चयो आहे त इमरान नियाज़ी ऐं संदसि हवारियुनि जे सख़्त दबाव बावजूद इलेक्शन कमीशन
बिना कंहिं ख़ौफ़ ऐं ख़तरे जे आज़ाद ऐं शफ़ाफ़ फ़ैसिलो ॾिनो। इलेक्शन कमीशन खे ख़राज तहसीन पेश करियूं था। अॼु साबित थी वियो इमरान ख़ान क़ौम खे धोखो ॾिनो, समुंड पार पाकिस्तानियुनि सां बि फिराड करे पंहिंजा खीसा भरिया। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़न अब्बासी चयो आहे त अॼु साबित थी वियो मुल्क जो सभ खां वॾो चोर इमरान ख़ान ऐं चोर पार्टी PTI आहे। PTI खे फंड ॾींदड़नि में हिंदुस्तानी ऐं इसराइली शहरी बि शामिल आहिनि। कानून में कंहिं परॾेही कंपनी या शख़्स खां रक़म वठण जी इजाज़त नाहे। पहाड़ से टक्कर ली थी। ये जो मुकाबला था सच्चाई का ताकत के साथ, हक का बातिल के साथ, इसमें हम सुरखरू हैं। ये कौमी मफाद था। सियासत में एक बुनियादी तब्दीली की जरूरत थी। इलेक्शन कमीशन ने ये तस्दीक की कि गैर मुल्कियों ने पाकिस्तान तहरीक इंसाफ की फंडिंग की है, कि गैर मुल्की कंपनियों ने पाकिस्तान तहरीक इंसाफ की फंडिंग की है। इलेक्शन कमीशन ने ये तस्दीक की कि पाकिस्तान तहरीक इंसाफ ने बड़े पैमाने पे गलत बयानी की। हर साल जो पार्टी का चेयरमैन जो सर्टिफिकेट जमा कराता है, साल 2008-9 का सर्टिफिकेट झूठा था। ये बहुत तारीखी फैसला है और सियासी जमातों की जो लीडरशिप है वो कानून के नीचे है। PTI जे बानी मेंबर ऐं फॉरेन फंडिंग केस जे दरख़्वास्त गुज़ार अकबर एस बाबर चयो आहे त अॼु साबित थी वियो त इल्ज़ाम सच हुआ। हाणे इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾे। वक़्तु अची वियो आहे त PTI जूं वागूं असल हक़ीक़ी नुमाइंदनि हवाले कयूं वञनि। ओलह जूं मिसालूं ॾींदड़ पाण चोर साबित थियो आहे। सचाईअ जो मुक़ाबिलो ताक़त सां हुयो, सचाईअ जी फतह थी आहे। बलोचिस्तान में आर्मी एविएशन जे गुम थियल हेलीकॉप्टर जो मलबो अची वियो। DIG खुशदार परवेज़ इमरानी चयो आहे त हेलीकॉप्टर जो मलबो साकरान जे इलाक़े में ससी पुनो जे मज़ार वेझो मूसा ॻोठ मां मिलियो आहे। हेलीकॉप्टर में कोर कमांडर क्वेटा लेफ्टिनेंट जनरल सरफराज अली सुमरो, DG कोस्ट गार्ड मेजर जनरल अमजद सत्ती, ब्रिगेडियर ख़ालिद पायलट मेजर सईद तुनियो, को पायलट मेजर तलहा ऐं हेली क्रियो नायक मुदस्सिर सवार हुआ। हेलीकॉप्टर क्वेटा खां कराची वेंदे साकरान वेझो किरी तबाह थी वियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां टेलीफोनिक राब्तो आर्मी जे हेलीकॉप्टर जी गुमशुदगी ऐं सर्च ऑपरेशन बाबति तफ़सील वरिता। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त लेफ्टिनेंट जनरल सरफराज अली सुमरो तमामु प्रोफेशनल ऐं सुठो इंसान आहे। अल-क़ाइदा सरबराह एमन अल-ज़वाहिरी ड्रोन हमले में मां अची वियो। अमेरिकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त एमन अल-ज़वाहिरी 9/11 हमले जो मंसूबनि में शामिल हुयो। अल-क़ाइदा खे मुकमल तौर ते ख़तम करे छॾियो आहे। जेकी माण्हू हिननि लाइ ख़तरो आहिनि उन्हनि जो पीछो कयो वेंदो। तालिबान तरफ़ां हमलो मुआहिदे जी भञकड़ी करार। तर्जुमान ज़बीहुल्लाह मुजाहिद जो चवणु आहे त अमेरिका काबिल में हिकु रहायशगाह ते ड्रोन हमलो कयो जेको अफ़गानिस्तान मां फ़ौजनि जी नेकालीअ वारे मुआहिदे जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे।
न्यू सईदाबाद वेझो क़ौमी शाहराह ते शिकारपुर खां कराची वेंदड़ कोच कल्टी। हादसे जे नतीजे में कोच ड्राइवर अदनान बलोच ऐं शिकारपुर वासी शहरयार पुट दिलदार फोत थी विया। 35 ॼणा ज़ख़्मी। मोरो जे सिंध कॉलोनी शाख वटि मासूम नीगर मथां ट्रैक्टर ट्राली चढ़ी वई। नीगर जवाद पुट गुलशेर कोरी फोत, ड्राइवर फरार थी वियो। उमरकोट में गुरबत घर उजाड़े छॾियो। बेरोज़गारी खां तंग थी नौजवान ख़ुदकुशी करे छॾी। कोल्ही दड़े जो रहवासी नौजवान सवाई पुट खेंगो कोल्ही गुरबत खां तंग थी पाण खे कब्रस्तान जे वण में लटकाए ख़ुदकुशी करे ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। मुहर्रम हराम जे महीने में हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी यादि में अज़ादारी जो सिलसिलो जारी। हर पासे या हुसैन जूं सदाऊं। इमाम बारगाहनि में मजलिसूं अलम पाक सिंगारजी विया। सबीलूं लॻाए लंगर न्याज़ विरहाइण जो सिलसिलो जारी।